रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फ़िल क़ुरबा सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सद्दक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीना व ज़ाकिरीना वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। करबला जे पिड़ में औखिमा खोड़ियाऊं झेड़ो दुश्मन सी जुंबी जोड़ियाऊं मुंह न मोड़ियाऊं पसीता उतरार जो अफजल है कुल जहां से घराना हुसैन का नबियों का ताजदार है नाना हुसैन। नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। हजरत अल्लामा मौलवी मोहम्मद अवैस हुसैनी साहब असांजे पिंडाल में पहुंची चुका है। एक पल की थी हुकूमत यजीद की, सदियां हुसैन की, जमाना हुसैन का। हम्दो सलात का बाद ही सोनो प्रोग्राम सजाया वियो शान शोहदाए करबला जी याद में। इन महफिल जा खुसूसी खिताब करण वारा मुझे महबूब मुर्शिद करीम कंबर वारिस जी नज़रुन जा नवाज़िर सही मौलाना मोहम्मद अली जत हुसैन साहब हिन असांजे इलाइक़े जी सूह साईं मौलाना मोहम्मद अवैस असांजा मुजाहिद फ़कीर साईं फ़कीर मोहम्मद अयूब उन सां गॾिजी करे सॼी संगत ये महफ़िल सुहिणी सजाई आहे। अल्लाह सभिनि जी ड्यूटियूं क़बूल कंदो। आऊं त अवां जो ॼातल सुञातल आहियां। सोनो खिताब त असांजे महिमान जो थींदो, पर सिर्फ़ आऊं आयत जो तर्जुमो हिकिड़ो वाक़ियो रखंदुमि। उन खां बाद अवां खां इजाज़त वठबी। पर ईअं न कजो त मतां चओ त साईं तूं हितां आयो आहीं मदरसा गुलज़ार अभी मां पंधु करे तोसां न ॻाल्हाईंदासीं। जे तव्हां न ॻाल्हाईंदो त असांखे बि पोइ ॻाल्हाइणु ईंदो आहे। इन जे करे त अॼु उन सोने जी महफ़िल आहे। अॼु सुभान अल्लाह चवंदो ॻाल्हाईंदा वेंदव त नेकनि जा जेके इन बाचका भरे वेंदव। हाणे सलाद खे भेरो ॾियो त कम खे अॻिते हलायूं। मिली करे चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह पर वसल्लम अलैका या। जेतरी जमात बैठी है ओतरो आवाज तो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह पर वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह साईं पंहिंजे पाक कुरान करीम फुरकान हमीद जे अंदर इरशाद फरमायो कुल्ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा। सुभान अल्लाह
सुभान अल्लाह। ए मुझा महबूब तू फरमा त मुझे बचन सा मोहब्बत रगो, मुझे घर सा प्यार कयो, मुझे सोने दिल भर नबी फरमायो आ मां तव्हां खां कुछ भी नथो वठा, न मुखे दौलत खपे, न माखे मिल्कियत खपे, न तव्हां जो सोन चांदी खपे, मुझो रब तो फरमाए मुझो अवां खे इहो हुक्म आ ओ मुझा महबूब पंहिंजे गुलामन खे चओ त मुझे बचन मुझी अम्मा फातिमा ज़हरा, मुझे मौला अली इमाम हसन ऐं हुसैन, मुझे समूरे घर सा प्यार ऐं मोहब्बत कने। सुभान अल्लाह सच्चा। बिस्मिल्लाह। अदा अहल बैतन जी मोहब्बत कमींदी, बेशक अहल बैतन जो प्यार कमींदो। अचो अवां खे वठी हलां ॿुधायां त कीअं तो अहल बैतन जो प्यार कम अचे। हाणे तवजो करे वेझा मुझे सोने मदीने वारे साईं जा गुलामो, फतवा शामिया वारो किताब आ, इन किताब जी फतवा एडी त फतवा है इन के को आलिम रद नथो करे सके। इन फतवा शामिया जे अंदर हिकड़ो वाक्यो इंदो आ ओ मुझे महबूब जा गुलामो हजरत अब्दुल्ला बिन मुबारक वा हज जी पियो तैयारी करे। बिस्मिल्लाह। अब अच्छा जी तैयारी पियो करे, हज जी तैयारी। मदीने पियो वञे, सजी तैयारी कई, सजो सामान वठी छॾियईं, अञा कुछ सामान रहियल हुअसि, चे पियो त वञी बाज़ार मां वठी अचां। ओ बाज़ार जे तरफ निकतो आ, रस्ते में ॾिठई त हिकड़ी पर्देदार औरत वेठी आ, जंहिंजे अॻियां मुर्दार जानवर पियो आ। उहा औरत जेका पर्दे सां वेठी हुई उन मुर्दार जानवर जो गोश्त भी पटे ऐं उहो हिकड़ी थेली में जमो पई कंदी वञे। ओ मुसलमान भाइरो हाणे इहो मंज़र अब्दुल्ला बिन मुबारक ॾिसे पियो, बाज़ार वञण विसरी वयसि, हिन खे पियो ॾिसे ओ मुंहिंजे सोने महबूब जा गुलाम, हिन खां बाज़ार वञण विसरी वयो। उन पर्देदार न्याणीअ उहो गोश्त कटे करे पंहिंजे घर जे तरफ़ रवानी थी आ। अब्दुल्ला बिन मुबारक उन औरत जे कढ लॻो आ, चए थो त ॾिसां त सही इहो काॾे गोश्त कंदी। उहा औरत हिकिड़े घर में वई आ, अब्दुल्ला बिन मुबारक दरवाज़े खां पी करे उन औरत जूं दरगाह भी ॻाल्हियूं पियो ॿुधे। उहा औरत जीअं अंदर वई पंहिंजे बचन खे चयईं त ओ बचड़ो असां मदीने वारे सरदार जा बचड़ा आहियूं, ओ असां महबूब जा बचड़ा आहियूं, अहल बैत आहियूं, मांखे जे आॾो हथ खणा शर्म थो अचे, पर असांजे नाना जान जी शरीयत में इहो लिखियल आ त जेकॾहिं अवां मजबूर हुजो अवां लाइ मुर्दार जानवर भी हलाल बणिजी थो वञे। पोहे गोश्त आंदो आयो पचाए करे खाऊं था। ओ त अब्दुल्ला बिन मुबारक त दरवाज़े सब ॻाल्हियूं ॿुधे पियो, दरवाज़ो खड़काई। वाह पर्देदार न्याणी थी चवे, चई केरा असां पर्देदार आहियूं, ओ असां मदीने वारे साईं जा बचड़ा आहियूं, असां वटि कुछ भी कोने, असां पान भुख ते आहियूं। ओ दरवाज़े खां जॾहिं दरवाज़ो खड़कायईं इहो अंदरों आवाज़ आयो त अब्दुल्ला बिन मुबारक तो चवे मां ॿियो न आहियां, मां भी तव्हांजे दर जो अदना गुलाम आहियां, ओ मां भी तव्हांजी नौकरी ॾियण आयो आहियां, मां भी तव्हांजो आहियां, मां
माखा जॾहिं अवाजूं ॻाल्हियूं ॿुध में ओ माखा मदीनो विसरी वियो आहे हज विसरी वियो आहे हाणे जेके पैसा अब्दुल्ला बिन मुबारक तयार कया उन औरत खे ॾिनई उन पर्देदार न्याणीअ खे ॾिनई चई हे वञी वठो पंहिंजे बचन सां खाओ मुंहिंजो अल्लाह निगहबान आहे सुभान अल्लाह वाह वाह सुभान अल्लाह सोना अब्दुल्ला बिन मुबारक मोटियो अब मदीने जी हसरत तो दिल में हुयस उहा रहिजी वई हाणे हिक तरफ खिले पयो बे तरफ रोई पयो सवाल कयूं से अब्दुल्ला जियो रोए छो थो वरी हेडा खिले छो थो चई रोवा इन जे करे तो मुखा मदीनो रहिजी वयो ऐं इन जे करे खुश आया त अजो महबूब जे बचड़न जो एहतराम कयो आहे वाह वाह अदब है अदब कंदा कयो सैयदन प्यार कंदा कयो सैयदन सां अदा इन जे करे खुश आया रोंदो पियो वते मानू हिन जा दोस्त त मदीने वया हलिया हां ओ जडे मदीने वारा मोटिया अब्दुल्ला बिन मुबारक के मुबारक को बाजन अब्दुल्ला मुबारक हो चई जी मां के शाजुदा मुबारक दियो त मां त मदीने कोन हलियो आया जी तू असा सा मदीने हलियो तो के मुबारक होजे जी मां ता सा न हलियो आया दोस्तो गाल मुख्तसर पियो कया हिन जे मां न हलियो आया हाने हेके के न पियो मने रात जो टेम थियो अब्दुल्ला बिन मुबारक आरामिया ओ मुझे मदीने वाले सरदार ज़ियारत कराया से अब्दुल्ला मुबारक हुजई मुबारक हुजई तो मुझे बचड़न जो एहतराम कयो अल्लाह साईं तुझे लाए हिकड़ो फरिश्तो मुकरर कयो जेको तुझी सूरत में मक्के वनी करे तुझो हज करे आयो वो फरिश्तो क़यामत ताईं तुझो हज कंदो वतंदो मां अवा के यो तो बुधान चाया तब बुधो आल बेत जी मोहब्बत जो फायदो मिलियो या कौन मिलियो फायदो मिलियो महफिल जनी सजाई हजरत हुसैन जी होंदी सब नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मुर्शिद हुसैन आई हजरत हुसैन जी होंदी सबन दशाल शफकत हुसैन जी महफिल जनी सजाई ओ दिल बर हुसैन जेले दुश्मन भी रोवदा है पंजा तरोदा पर कखपन भी रोवदा दिल बर हुसैन जेले दुश्मन भी रोवदा है पंजा तरोदा पर कखपन भी रोवदा अजो भी दिलन में ज़िंदा अजो भी दिलन में ज़िंदा बाबा हुसैन जी महफिल में आए हां बिस्मिल्लाह तो हाथ मथे खड़े सब पूछो अजो भी दिलन में ज़िंदा अजो भी दिलन में ज़िंदा उल्फत हुसैन जी होंदी सबन दशाल शफकत हुसैन जी आखिरी बोलन सब जो महफिल जनी सजाई अकबर हुसैन जी होंदे सबन दशाल शफकत हुसैन अब साईं आयो तमा पंज ला एजाज तो समझा सुभान अल्लाह हिकड़ी रुको नंढड़ी गाल बयान बिस्मिल्लाह हिकड़ी गाल सुभान महाने बुधम त तुर्की जे शहर में को तालिब इल्म होयो अब केड़े शहर तुर्क जे शहर वो बीमार होयो उन बिस्तरे ते पयो
ओ मुझा सोना मुझे मदीने वाले सरदार उन नंढे तालिब इल्म के ज़ियारत कराई। सुभान अल्लाह वाह साईं वाह ज़ियारत कराई बिस्मिल्लाह तालिब इल्म के पान फरमायो से बच्चा छो पियो रोई ओ केरी गाल रवारो थई ओ तालिब इल्म तो जवे मां बिस्तरे ते पयल में बीमारो में ओ मादा आसरो पले बैठो में ओ बचन जो रस्तो नाए ओ मुझा दिल भर नबी तो मेहरबानी गया मां जेड़े तालिब के भाकुर पातो। सुभान अल्लाह वाह साईं वाह पाण फरमायो से पुत्र हाने परेशान थियण जी जरूरत नाहे मां आयो आहियां न भाकुर पाइण। बिस्मिल्लाह वाह वाह हां वो तालिब चे तो खुदा जो कसम वो तालिब चे तो जडे सुबह थी अमर ख्वाब में अमर सामो आया जडे रात सुनो सुबह जो टाइम अम्मा चेस पुत्र छो थो रोई पेट में जोर थी बुखार वधी वियो थई चई अम्मा बी गाल कोने का वद्दुहा वल्लैली ज़ा सजा ये बोझवे तू छाए खूबा तू जाने जाना है चेरा आमल किताब तेरा सब जो ना बने सकिए ना बन सकेगा मिसाल तेरी जवाब दे अजो रात मदीने वाले साईं जी ज़ियारत कया मां तो चवा है अखियों जे दिसन तो के बाद में दिसन जे अग में दिसन ताम ना जेला या गाल ने जे करे मुंह रखी त मदीने जे साईं के एडा तालिब प्यारा था मदीने जे साईं के एडा तालिब प्यारा था जडे भी तवा जे आडो तालिब इल्म गुजर थे उन सा मोहब्बत ऐं प्यार कंदा कयो ऐं जे मदरसे में तलबा पढ़न था उन मदरसे जे भी तवज्जो दींदा कयो ओ सुनियो मां तमा के अग भी चयो वा अज भी चवा थो अज भी तमा बाजू अखियों खोलियो मदीने मदरसे जे तालिब इल्म जी इज्जत कंदा कयो उनन जी खिदमत कंदा कयो करबला वारो हुसैन बि राज़ी थींदवा मदीने वारो सरदार बि राज़ी थींदवा अल्लाह वारा घना लेकिन मुझो सरदार भी शेया कंबर वारो वलिए कामिल अखन जो ठारो भी चलो ये लफ्ज़ कबूल पढ़ो आखिरी बोलन सब जो ओ अल्लाह वारा घना लेकिन मुझो सरदार भी जे लाए भित्तियों रोवने ओ जे कदमे वजीर झुकने हाँ कही मानू वया सुधरी हथ खणी जो कही मानू वया हथ न खणंदो मां के शक तो पए हथ खणो कही मानू वया सुधरी संधन जो प्यार भी शे मोली भी गुलाम रसूला अबरा खया मुर्शिदा मुझड़ा जडड़ा मुझे ये खुश नसीबिया मुझे खुश नसीबिया मुझे ये खुश नसीबिया मुझो सालारो आखिर मां तो खणी जो अल्लाह वारा घना लेकिन मुझो सरदारो भी एतिरी सुभान अल्लाह चो साईं मुल साहब चयो जाम आए त जागियल वठी अचो सुभान अल्लाह